सो जॾहिं सोणी ॿुॾे पई दरिया में त पारा थो ॼण लॻी हुन वाहड़ खे त उहो असरु सभिनी वाहड़नि ते वञी पियो। तक़रीबन हाणे दरिया जे किनारनि ते वाहड़ त आहिनि ई कोन। बैत में ईअं आहे त वाहड़ वहीं मशाल सुकी ॿेलाटियूं थिए सुकी ॿेट थी वञी पसां तुंहिंजे पेट में लाणा लूत लियार। हे लाणे जो ॿूटो आहे। हे ॾिसो था, ही लाणा आहिनि जंहिंखे लाणी बि चवंदा आहियूं असां, लाणा बि चवंदा आहियूं। ऐं लियार जा वण बि परियां आहिनि। पसां तुंहिंजे पेट में लाणा लूत लियार जीअं तो सभु ॼमार आसाए थियूं ॿोड़ियूं। माना तो जेका बि सॼी ॼमार में जेको आहे सो सिकायल ॿोड़ियूं, तीअं जेको आहे सो तोखे बि इहा बददुआ ॾिनईसि त तूं बि सुकी वञी। सो दोस्तो, ही असरु हिन महिल सॼी सिंध में वाहड़ कोन्हनि के। दरियाहनि जे जेके बि पेचरा हुया उहे वाहड़ जेके हुआ सुकी विया। हक़ मौजूद जे लतीफ़ जी ॿोली।